ख़वातीन व हज़रात, अब्दुल नबी तव्हां सां मुख़ातिबु आहियां। तव्हां सभु चङी रीति वाक़िफ़ु हूंदा त 10 रमज़ानुल मुबारक ते असांजी सिंधी सोसाइटी में मोहम्मद बिन क़ासिम में राजा ॾाहिर जे हवाले सां हिकु बहस सोशल मीडिया जे मथां, अहिड़ी रीति प्रिंट ऐं इलेक्ट्रॉनिक मीडिया जे मथां थींदो आहे। वॾे अरसे खां पहिरीं जंहिं वक़्तु प्रिंट मीडिया या इलेक्ट्रॉनिक मीडिया हुई त उन वक़्त ताईं ही जेका बहस हो या सिर्फ़ु संजीदा हल्का जेके आहिनि या इंटेलिजेंशिया जेका आहे उन ताईं महदूदु हो। लेकिन हाणे छो त जेका इंटरनेट जो वाहपो आहे या सोशल मीडिया जेका आहे, सोशल साइट्स आहिनि, तंहिंखां पोइ ही बहस हाणे इंटेलिजेंशिया ताईं महदूदु न आहे रहियो, बल्कि उनखां अॻिते वधी करे ही ले मेन जेके आहिनि या आम जेका जनता आहे उन ताईं बि पहुची चुको आहे। असां ॾिसंदा आहियूं आम तौर ते त 10 रमज़ान या 11-12 इन ते सिंधी सोसाइटी में हिकिड़ी अजीब तरह जी कैफ़ियत, नफ़रत, फ़साद, इन तरह जा या इन क़िस्म जा रुझानात वजूद पज़ीर थींदा आहिनि। तारीख़ असां वटि ॿिनि क़िस्म जी थींदी आहे। हिकिड़ी आहे एस्टेब्लिश्ड हिस्ट्री या मुसलम तारीख़, जंहिंखे असां उमूमी इस्तिलाह में तवातुर बि चई सघूं था। तवातुर जो मतिलबु या एस्टेब्लिश्ड हिस्ट्री जो मतिलबु त अहिड़ी का रिवायत या अहिड़ी का तारीख़ी ॻाल्हि या हिस्टोरिकल फिगर जंहिंखे हर दौर में एतिरनि माण्हुनि अॻिते नक़ल कयो हुजे जो उन्हनि जो कूड़ जे मथां मुतफ़िक़ थियणु या गॾिजणु नामुमकिन हुजे। इहे इन क़िस्म जी जेका तारीख़ आहे इन जे मथां असां डोगमास जेके आहिनि उन्हनि खे असां बुनियादु उन्हनि जो रखे सघूं था, या असांजा अक़ीदा जेके आहिनि या उसूल जेके आहिनि उन्हनि जो फाउंडेशन जेका उहा असांजे मथां बेस करे सघूं था। पर ॿी अहिड़ी तारीख़ हूंदी आहे जेका ग़ैर मुसलम आहे या अनस्टेब्लिश्ड हिस्ट्री आहे, ग़ैर मुसलम तारीख़ आहे। उन जे मथां असां जेकॾहिं पंहिंजा नज़रिया या पंहिंजा अक़ीदा बनाऊं था त पोइ इहा असांजो लॉजिकल फैलिसी आहे या मंतिकी मुग़ालतो आहे जो तारीख़ जा जेके मौरख़ीन आहिनि, जेका माहिरीन आहिनि, उहा इन शइ खे निंदनि था। हिन मसइले खे ॾिठो वञे त हीउ मसइलो इन हद ताईं त हिकिड़ी मुसलम तारीख़ आहे त मोहम्मद बिन क़ासिम सिंध जे मथां का कई हुई ऐं सिंध जे मथां हमिलो कयो हो। बाक़ी जेकॾहिं असां हुनजा फैक्ट एंड फिगर्स ॾिसूं त इहा हिकिड़ी अनस्टेब्लिश्ड हिस्ट्री हूंदी। उन जे मथां विढ़नि त मोहम्मद बिन क़ासिम जो हितां जी जेका आम अवाम आहे उन सां रवैयो कहिड़ो हो, छा उहो हिकिड़ो इंसाफ़ पसंदि हाकिम हो या ज़ुल्म कई लुटेरो हो, इहे सभु चीद जेका मालूमात आहे इहा ग़ैर मुसलम तारीख़ जा हिसा आहिनि। इन खे असां साम्हूं रखे जेकॾहिं ॾिसूं त हितां जूं ॿई धुरूं यानी सेकुलर जेका असांजा तबिका आहिनि या खाॿी धुर जा तबिका आहिनि उहे, ऐं अहिड़ी रीति जेका रिलीजियस पस मंज़र रखंदड़ माण्हू आहिनि या साॼी धुर जा माण्हू आहिनि, ॿई मुग़ालते जो शिकार आहिनि। छो? इन जे करे जो ही ग़ैर मुसलम तारीख़ आहे इन जे मथां असां मुमकिन न बल्कि हुजणु बि खपे जो असां संजीदा बहस त सोसाइटी में करे सघूं था, पर इन्हनि खे वठे असां को पंहिंजा डोगमा या पंहिंजा अक़ीदा या नज़रिया असां बेस नथा करे सघूं या उन्हनि इन फाउंडेशन इन्हनि खे नथा बनाए सघूं। सो इहा हिकिड़ो मंतिकी मुग़ालतो आहे जो असां कंहिं शख़्स खे डिफेंड कयूं तारीख़ी पस मंज़र खे साम्हूं रखे, जॾहिं त तारीख़ में हर हिकु शइ मुमकिन आहे। ऐं मौरिख़ जंहिं वक़्तु तारीख़ लिखंदो आहे त हिकु दुनिया जे हिकु मशहूरु हिस्टोरियन युवाल नोआ हरारी जे मुताबिक़ उन हिस्टोरियन या मौरिख़ खे ॿ मुख़्तलिफ़ वाक़िया मिलंदा आहिनि। पोइ उन्हनि वाक़ियनि में कनेक्शन पैदा करण जी कोशिशि कंदो आहे जंहिंसां तारीख़ हिकिड़ी अफ़सानवी तारीख़ बणिजे पवंदी आहे। त अफ़सानवी शइ जे मथां असां एंटरटेन त पंहिंजे ज़ात खे पंहिंजो पाण खे करे सघूं था, लेकिन पंहिंजा नज़रिया असां उन्हनि जे मथां बेस नथा करे सघूं। ऐं जेकॾहिं असां कयूं पिया त इहा असांजी लॉजिकल फैलिसी आहे ऐं इहा हिकिड़ो मंतिकी मुग़ालतो आहे। असांजे दानिश्वरनि खे, असांजे आम माण्हुनि खे इन मुग़ालते मां ॿाहिरि निकिरणु खपे। बाक़ी बहस मुबाहिसा हिकिड़ो एपिस्टेमोलॉजिकल एप्रोच आहे, उन सां थियणु खपनि ऐं इहा हिकिड़ो ख़ुशाइंद अमल आहे जो जॾहिं असां आर्ग्यू कयूं था दलील सां, इस्तदलाल सां, त उन सां हिकिड़ी इल्मी फ़िज़ा पैदा थिए थी। पर जेकॾहिं असां उन्हनि साॻी शयुनि खे वठी करे ॾंडा, फ़साद या गालम गलोच या हिक ॿिए जी तोहीन या शख़्सियतनि जे मथां
गंद उछलाइण जे मथां लही अचूं था त पोइ इहा हिकिड़ो असांजो गैर इल्मी ऐं गैर संजीदह रवैयो आहे। सो असां सभिनी खे बहैसियत सिंधी क़ौम जे ऐं बहैसियत हिकु संजीदह कारी जे या तारीख़ सां दिलचस्पी रखण जी हैसियत सां इन्हनि सभिनी शयुनि मां निकिरे मथां थी करे ॾिसणु खपे इन सभिनी शयुनि खे, जंहिंसां सिंधी सोसाइटी में ही फ़साद या ही बदअमनी जेका फिज़ा पैदा थिए थी इन खां असां बचाए सघूं था पंहिंजी सोसाइटी में।